हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पंजाब हुकूमत 8 मार्च ते PTI जे फ़ौत थी वियल कारकुन वारे मामले ते हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। 8 मार्च ते PTI लाहौर में आईन ऐं अदलिया सां यकजहती लाइ रैली कढी रही हुई त ओचितो घरू खाते शहर में 144 कलम लागू करे जलसनि, जुलूसनि, एहतजाजनि, मुज़ाहिरनि ऐं धरणनि ते पाबंदी लॻाए छॾी। PTI जे कारकुननि रैली कढण जी कोशिश कई त पुलिस ऐं कारकुननि में चकियूं थी पयूं। इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो, जंहिं करे PTI सरबराह इमरान ख़ान रैली मुलतवी करण जो ऐलान कयो ऐं उन सां गॾु पार्टी कारकुन अली बिलाल उर्फ़ ज़िले शाह जे पुलिस जी हिरासत में मारिजण जी दावा कई। उहो मामिलो गुज़िरियल कुझु ॾींहनि खां प्रिंट, इलेक्ट्रॉनिक ऐं सोशल मीडिया ते बहस जो मौज़ू बणियल आहे। इन में गर्मा गर्मी तॾहिं आई जॾहिं वाक़िए जी वीडियो वायरल थी। इन मामले ते पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी पंजाब जे IG उस्मान अनवर सां गॾिजी लाहौर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वायरल थियल वीडियो जाली आहे। ज़िले शाह जो मौत पुलिस तशदुद न पर PTI सेंट्रल पंजाब जे कारकुन राजा शकील जी गाड़ी जे टक्कर सां थियो आहे। मूं ते क़त्ल जो कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। घर हलियो वेंदुसि पर कंहिंजे दॿाउ में न ईंदुसि। उन सिलसिले में फवाद चौधरी ऐं ॿियनि PTI जे अॻुवाणनि चयो आहे त ज़िले शाह जे मौत वारे मामले जी लाहौर हाई कोर्ट जे जज खां जांच कराई वञे। इन मामले ते PTI सरबराह इमरान ख़ान ख़िताब कंदे चयो आहे त ज़िले शाह मथां तशदुद करे संदसि लाश रोड ते उछलायो वियो ऐं पोइ उहो लाश रोड तां खणी इस्पताल न्यू वियो। ज़िले शाह जे जिस्म मथां जेके तशदुद जा निशान आहिनि, छा उहे हादसे में थींदा आहिनि? ज़िले शाह मुख़लिस कारकुन हो। अॼु ॾींहं ताईं हिन बाबति उहो न ॿुधो त हिन कंहिं सां बुराई कई हुजे। पंजाब जो निगरान वॾो वज़ीर अहिड़े शख़्स खे कयो आहे जंहिंजे ज़हन में असां ख़िलाफ़ु ज़हर भरियल हो। हिन सुभाणे लाहौर में ॿीहर रैली कढण जो ऐलान पिणु कयो। ज़िले शाह जे वारसनि जो चवणु आहे त खेसि PTI जो कारकुन हुजण जे ॾोह में तशदुद करे मारियो वियो। IG पंजाब उस्मान अनवर अली बिलाल उर्फ़ ज़िले शाह जे घर वञी वारसनि सां संदसि मौत ते ताज़ियत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जे ख़ासि मुआविन ऐं मुस्लिम लीग नून जे अॻुवान अता तारड़ चयो आहे त इमरान ख़ान ज़िले शाह वारे वाक़े ते किथे न किथे रिथाबंदी ज़रूरु कई आहे। ज़िले शाह जे मौत वारे मामले ते सियासी पार्टियुनि में रसाकशी वधी वई आहे। ॻाल्हि वञी इल्ज़ाम तराशी ताईं पहुती आहे। छा हिन मामले जो तोड़ निकिरंदो या वरी पार्टियुनि में अञा बि रसाकशी वधी वेंदी?